जी नाज़रीन, जेका सूरत हाल आहे सिंध में लॉकडाउन ऐं कोरोना वायरस जे हवाले सां उन ते असां गुफ़्तगू कंदासीं। वज़ीर आला सिंध साईं मुराद अली शाह साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि। साईं वॾी महिरबानी शाह साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो। शाह साहब, पुछणु पिया चाहियूं तव्हां खां, हिन वक़्तु जेका सूरत हाल ठहे पई सिंध जे अंदरि, कॾहिं कॾहिं असांखे फिगर ॾिसी ख़ौफ़ अची थो वञे। जीअं हैदराबाद जा फिगर अचूं ॾिठासीं, कॾहिं कराची में। सूरत हाल कीअं डिस्क्राइब कंदो कोरोना वायरस जे हवाले सां हिन वक़्तु सिंध में? ॾिसो, ही रुगो सिंध जी ॻाल्हि न आहे, सॼी दुनिया जी ॻाल्हि आहे। असां कंहिं जज़ीरे में कोन रहंदा आहियूं, असां सॼी दुनिया सां अफेक्ट था थियूं। पूरी दुनिया हिन वबा सां अफेक्टेड आहे ऐं असांजो सूबो, असांजो मुल्क पाकिस्तान, इहे तमामु घणो अफेक्टेड आहिनि। सो हिन में जेको आहे, मां चवंदुसि त अंग्रेज़ी में चवंदा आहिनि कंप्लेसेंट रहणु, यानी रिलैक्स करण जी का ज़रूरत न आहे। असां सभिनी खे इन खे तमामु सीरियसली वठिणो आहे ऐं इन जो इलाज बि पाण वटि आहे। सही, ॿिए कंहिं वटि कोन्हे हिन जो इलाजु। कंहिं डॉक्टर वटि इलाजु कोन्हे, कंहिं सरकारी कंहिं पॉलिटिशियन वटि, कंहिं हुकूमत हिन जो इलाजु कोन्हे। हिन जो इलाजु तव्हां वटि ऐं मूं वटि आहे त अगरि असां 15-20 ॾींहं जेको असां चयो आहे उहो सोशल आइसोलेशन में रही सघूं, असां पाण खे ऐं पंहिंजे प्यारनि खे बचायूं त असां हिन सां अफेक्ट न थींदासीं। इहे 15-20 ॾींहं गुज़री वेंदा ऐं इन खां पोइ इंशाअल्लाह ताला असां हिकिड़ी बहितर पोज़ीशन में हूंदासीं। मां ईअं कोन थो चवां त पोइ बिल्कुलु हर शइ ठीकु ठाक थी वेंदी। सही, सॼी दुनिया बदिलजी वई आहे हिन वायरस जे करे ऐं असांखे बि इन बदिलजल जेकी दुनिया आहे उन जे हिसाब सां पाण खे हलाइणो पवंदो। सही ॻाल्हि आहे। अच्छा शाह साहब, लॉकडाउन जो जेको तव्हांजो सॾु हुयो या फ़ैसिलो हुयो, उनजी सॼी मुल्क जे दुनिया जे अंदरि बि तारीफ़ थिए पई। तव्हांजी कॾहिं कॾहिं स्टेटमेंट में लॻे थो तव्हां मायूस कॾहिं कॾहिं थी वेंदा आहियो शायदि, जेको रिस्पॉन्स अचे पियो। जीअं कल्ह तव्हांजी हिकिड़ी स्टेटमेंट आई त जेकॾहिं माण्हुनि सहकार न कयो या माण्हू घर न वेठा थियनि, वबा ते क़ाबू करणु नामुमकिन बणिजी वेंदो असांजे लाइ। रिस्पॉन्स छा पब्लिक मां रिस्पॉन्स ठीकु तव्हांखे फील न पियो थिए छा? मां चाहींदुसि त मां इन करे इहे स्टेटमेंट्स ॾींदो आहियां। अॼु मूं स्टेटमेंट ॾिनी आहे हिकिड़ी, त महिरबानी करे घरनि में रहो ऐं तव्हां घरनि में रही महफ़ूज़ रहो। सो मायूसी जी ॻाल्हि न आहे, पर इहो स्टेटमेंट आउं चवंदुसि वधि में वधि अगरि सभु को ॾिए त इन सां फ़ाइदो असांखे तमामु घणो थींदो, फ़ाइदो पवंदो। अच्छा शाह साहब, ॿियो इहो त हिन लॉकडाउन जे अॼु मुंहिंजो ख़्यालु आहे 11 ॾींहं आहे। हिन लॉकडाउन जे दौरान लोकल ट्रांसमिशन जा केस वधिया आहिनि, को ख़ासि रीज़न? न, लोकल ट्रांसमिशन त आहे न, लॉकडाउन जे दौरान न वधिया आहिनि। इन सुवाल खे अगरि तव्हां फ्रेम इन तरीक़े सां कयो, ॾिसो असां वटि सिंध जी मां ॻाल्हि कयां थो, हिकिड़ा जेके ज़ाइरीन हुआ ईरान मां आयल, सही, उन्हनि खे असां वठी वियासीं सखर। उन्हनि में काफ़ी हद ताईं इन्फेक्टेड हुआ माण्हू, वायरस हो उन्हनि खे। असां उन्हनि सभिनी खे हिकिड़ी जाइ ते रखियो ऐं असां 3 ॾींहं खां चोथों ॾींहुं आहे असां उन्हनि खे सिहतमंद थी विया आहिनि, उन्हनि खे उतां इजाज़त पिया ॾियूं त वञनि। उन्हनि मां तक़रीबन आउं चवंदुसि त 100% इन यकीन सां चई थो सघिजे त उतां वायरस इहो लोकल ट्रांसमिशन वधीक न थी। जेको असां वटि डेटा आहे, जेको बाय एयर माण्हू यानी आया आहिनि हवाई जहाज़ जी सूरत में, उन मां 62 माण्हू इन्फेक्टेड आहिनि सही, सिंध में, ऐं जेको 343 अहिड़ा आहिनि जंहिंजी लोकल ट्रांसमिशन थी आहे। सही, अगरि इहो लॉकडाउन इफेक्टिव थी आहे पहिरें ॾींहं खां, जेको माण्हू ॿाहिरां अचे उहो 15 ॾींहं बंदि रहे हा, त तव्हांखे हिकिड़ो बि लोकल ट्रांसमिशन न मिले हा। बिल्कुलु। जेकी लॉकडाउन में थोरी देरि थी ऐं तंहिंखां पोइ लॉकडाउन मां चवां थो त बिल्कुलु 100% थी कोन थो सघे। मां इहो खे तव्हां विसारे छॾियो त 100% थींदो, पर अगरि इहे 62 माण्हुनि मां बाक़ी इहे सभु माण्हू हितां ई फैलिया आहिनि। सही था चओ। या उहे माण्हू ॿाहिरियां जेके आहिनि जेके असां डिटेक्ट न करे सघिया आहियूं, उन्हनि मां फैलियो आहे। सही, सो लोकल ट्रांसमिशन लॉकडाउन जे करे घटि थी आहे। अगरि इहो लॉकडाउन न थी आहे त इन खां तमामु घणी थी आहे। ऐं हींअर बि लोकल ट्रांसमिशन जो पूरो क्वांटम यानी पूरो तादादु असांखे ख़बर न आहे, छाकाणि जो असां टेस्ट हिकिड़ा महदूद करे था सघूं। सिंध हुकूमत सॼे पाकिस्तान में ॿियनि सभिनी 3 सूबनि खां मिलाए वधीक टेस्ट कया आहिनि। सही, तंहिंजे बावजूदि आउं कंफर्टेबल या सेटिस्फाइड कोन आहियां। मूं वटि वधीक रिसोर्सिस हुजनि, यानी मूं वटि टेस्टिंग किट्स अवेलेबल हुजनि, मूं वटि टेस्टिंग फैसिलिटीज़ अवेलेबल हुजनि, मूं वटि उहे माण्हू अवेलेबल हुजनि जेके इहो टेस्ट करे था सघनि, त
त आउं इन खां तमामु घणा टेस्ट करणु चाहियां थो पे- पर अगरि उहो टेस्ट नथा करे सघूं त आइसोलेशन तमामु ज़रूरी आहे। ठीकु आहे, आइसोलेट तमामु ज़रूरी आहे। टेस्ट जे लाइ तव्हांजो कैपेसिटी वधाईंदासीं, चाइना मां बि टेस्ट किट्स आहियूं त राइट नो जॾहिं पाण ॻाल्हायूं पिया, कुझु ॿुधाए सघंदो त हींअर पंहिंजी कैपेसिटी केतिरी आहे टेस्ट कराइण जी, टेस्ट थियण जी हिकिड़े ॾींहं में? मुस्वा जॾहिं असां इहो पहिरें ॾींहुं केस आयो 26 तारीख़ 26 फरवरी ते, उन ॾींहं ते असांजी कैपेसिटी हुई 80 टेस्ट ॾींहं जा। 80, ठीकु। 80 हिन वक़्तु तक़रीबन 1500 खां 2000 जी कैपेसिटी आहे 24 कलाकनि में। जी 24 कलाकनि में, पर उन में काफ़ी इशूज़ आहिनि। हिकिड़ो टेस्टिंग किट्स असां वटि एतिरी कोन आहिनि ऐं असां टेस्टिंग किट्स हींअर कुझु आयूं आहिनि पर उन में थोरा इशूज़ आहिनि, उनखे इस्तेमालु कोन पिया करे सघूं जेके असांखे NDMA खां मिलियूं आहिनि ऐं उहो सॼे पाकिस्तान में, रुगो सिंध जो इशू कोन्हे। NDMA खां जेके टेस्ट किट्स मिलियूं आहिनि उहे इस्तेमालु न पियो थी सघनि, सबबु छा? अञा उन्हनि जी थोरी वैलिडेशन जी हले पई टेस्ट, इन करे जो सभिनी खां ज़्यादा नुक़सानु त इहो हूंदो न की मूंखे टेस्ट रिज़ल्ट सही न मिले, सो हुनजी वैलिडेशन हले पई, इन करे उनखे अञा असां शुरू न कयो आहे ऐं सॼे पाकिस्तान में, इहो रुगो सिंध जी ॻाल्हि न आहे। ठीकु। असां पाण 10,000 किट्स यानी 10,000 टेस्ट, इहो थोरो कन्फ्यूजन थिए थी, हिकिड़े किट में 96 टेस्ट थींदा आहिनि। ठीकु। त असां तक़रीबन 10,000 टेस्ट जे लाइ किट्स घुरायूं हुयूं पाण सिंध गवर्नमेंट, उहे हाणे तक़रीबन अची पूरियूं थियूं आहिनि। अच्छा। ऐं असांखे फेडरल गवर्नमेंट खां तक़रीबन उन खां अॻु में हिन जेके NDMA वारी हीअं टेस्ट मिलियूं आहिनि, तक़रीबन 2500-2600 टेस्ट उन्हनि खां बि मिलिया आहिनि। प्राइवेट सेक्टर बि कुझु पंहिंजे पाण उन्हनि किट्स घुरायूं आहिनि। सो हिन वक़्तु हिकिड़ो बॉटल नेक इहो टेस्ट जो आहे ऐं ॿियो कैपेसिटी, असां कैपेसिटी वधाइण जी प्लान ठाही आहे त हिनखे 5000 ताईं असांखे जल्द सां जल्द खणी वञिणो आहे, पर हिन वक़्तु जेकी मां तव्हांखे ॿुधाई 1500 खां 2000 जी कैपेसिटी आहे ऐं उन में बि टेस्टिंग किट्स ऐं कुझु ह्यूमन रिसोर्स जे करे, माण्हुनि जी घटिताई जे करे असां उन पूरी ते पहुची न सघिया आहियूं। पर हिन बावजूदि जीअं मां तव्हांखे ॿुधायो त असां ॿिया 3 सूबा गॾु कयो, उन खां वधीक टेस्ट सिंध कया आहिनि। अच्छा, शाह साहब, पाण खे बैकअप में जल्दी में टेस्ट किट्स न मिलियूं त पोइ त हीउ जेको पाण तव्हां वधाइण जी कोशिशि कयूं पिया, लाज़मी इन में बि ब्लॉकेज अची सघे थी न अगरि फौरी तौर ते बैकअप में टेस्ट किट्स वग़ैरह न मिलियूं? मां बिल्कुलु तव्हां सां एग्री थो कयां, इहो बिल्कुलु आहे। इन करे आउं चाहियां थो त हिन जो पहिरियों इलाजु जेको आहे उहो आहे जेको अंग्रेज़ी में सोशल डिस्टेंसिंग चऊं था, त असां हिक ॿिए सां मेल मिलाप घटि कयूं, घरनि में बि रहूं, घरनि खां निकिरूं न, घर में बि जेके घर जा भाती आहिनि उहे 5-6 फुट जे फ़ासिले ते रहनि, पंहिंजा हथ वधि में वधि धोइनि, जंहिं शइ खे हथु लाइनि। ॿाहिरीं ठीकु आहे, कंहिं न कंहिं फ़र्द खे घर खां ॿाहिरि वञिणो पवंदो सौदो वठणु, त उहो अगरि वञे थो वापसि अचे त सभिनी खां पहिरीं चङी तरह हथु धोए ऐं उन जे बावजूदि बि पंहिंजो जीअं हथु मिलाइणु इहो सफ़ा फ़िलहालु इनखे न कनि। ठीकु। अच्छा शाह साहब, पाण तव्हांजो बयानु जॾहिं पहिरियों ॿ टे केस शुरू में थिया हुआ त तव्हांजो बयानु आयो त भई वज़ीर आज़म साहब खे हिन वक़्तु जेका क़ौमी जेका पाण खे मुल्की सतह ते या घटि में घटि क़ौमी लीडिंग रोल जेको आहे उहो अॻियां अचणु खपे, वज़ीर आज़म साहब खे लीड करे हीअ जेका क़ौमी तौर ते जेका सॼी मुल्क जी सूरत हाल आहे, तव्हांजे हुन बयान खे शायदि सीरियस न वरितो वियो ऐं असां ॾिसूं पिया अॼु जी जॾहिं अख़बार काविश मुंहिंजे साम्हूं पई आहे, उनजी लीड लॻल आहे त भई वज़ीर आज़म जेके आहिनि उहो रेंजर्स खे चए पियो आहे तव्हां रुकावटूं हटायो, हे डिस्टर्ब कनि पिया जेके असांजा सॼा गुड्स ट्रांसपोर्ट ते पाबंदी वारा जेके मामला आहिनि। सभिनी खां पहिरीं मुस्बत तव्हांजे तवसुत सां ऐं इहो क्लियर करणु थो चाहियां त सिंध हुकूमत गुड्स ट्रांसपोर्ट ते पाबंदी कॾहिं बि हई कोन। ठीकु। पहिरें ॾींहं खां असां सम्झूं था इन ॻाल्हि खे त ज़रूरत आहे, गुड्स ट्रांसपोर्ट ते बिल्कुलु पाबंदी कोन्हे। हा, किथे किथे प्रॉब्लम्स ॾिसो, असां हिकिड़ी एक्स्ट्रा ऑर्डनरी सिचुएशन में आहियूं, नॉर्मल पोज़ीशन कोन्हे। सही। किथे कंहिं पुलिस वारे कंहिं ट्रक खे रोकियो हुजे, थोरी देरि बीह रही हुजे, किथे 8-10 ट्रकूं बीह रही हुजनि, इन एक्स्ट्रा ऑर्डनरी सिचुएशन में कुझु प्रॉब्लम्स, कुझु ग्लिचेस या कुझु रुकावटूं अची वेंदियूं आहिनि, पर असां एज़ अ पॉलिसी गुड्स ट्रांसपोर्ट खे बंदि ई कोन कयो त उनखे खोलण जी कहिड़ी वजह हूंदी। मुंहिंजो ख़्यालु आहे त सही तरीक़े सां इंफॉर्म कोन पियो कयो वञे ऐं असांजी पॉलिसी बिल्कुलु वाज़िह आहे। असां फूड इंडस्ट्री, असां हेल्थ इंडस्ट्री इहा टोटली खुली रखी आहे।
तंहिंजे अलावा असां गुड्स ट्रांसपोर्ट ते बिल्कुलु पाबंदी कोन्हे, डिलेस थी सघनि थियूं, इन करे चेकिंग वग़ैरह थिए थी। त बाक़ी कुझु माण्हुनि जो इहो ख़्यालु आहे त हिन जी आड़ में असां माण्हुनि खे ट्रांसपोर्ट कयूं, हिन जी आड़ में असां जेकी नॉन असेंशियल इंडस्ट्री आहे हिन वक़्तु जंहिंजी ज़रूरत न आहे उनखे खोलियूं। त मुंहिंजो उन्हनि खे इहो ई हिकिड़ो इल्तिजा हूंदी त पंहिंजे ज़हन में सभिनी खां पहिरीं इंसानी जान खे बचाइण जी ॻाल्हि रखनि, तंहिंखां पोइ इंडस्ट्री ऐं एक्सपोर्ट ऐं इहे सभु शयूं इनशा ताला ठीकु थी ओके, वेंदियूं। थोरो सा तव्हां टाइम वधीक वठां पियो सम्झण जे लाइ। नॉन एसेंशियल चलो गुड्स ट्रांसपोर्ट में असां सम्झो पिया खाद खुराक जूं या ज़रूरी शयूं उन्हनि जी ट्रांसपोर्टेशन, पर छा एक्सपोर्ट या गुड्स छा इन जी का कोशिशि थी आहे छा किथे? न, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो न, अगेन गुड्स ट्रांसपोर्ट उहो कंहिं बि शिकिल में हुजे, छाकाणि जो असांखे इन जो मक़सदु छा आहे, असां को रुगो बंदि करण जे लाइ सभु शइ त असां इहो कोन था कयूं। बेसिक त इन जो मक़सदु इहो आहे त इंसान हिक ॿिए सां न मिलनि। गुड्स ट्रांसपोर्ट वञे थी ट्रक में, ट्रक में 2 माण्हू वेठा हूंदा, उहे ड्राइवर ऐं क्लीनर जेको हुनजो हूंदो आहे उहे पाण में सोशल डिस्टेंसिंग कनि त उनखे को फ़र्क़ु न पवंदो, वञी किथे ईंदा। जंहिं जॻह ते अनलोड थींदो उते मज़दूर अगरि पहिरीं खां मौजूदु हूंदा त कोई इशू कोन्हे, पर नई प्रोडक्शन करे ऐं गुड्स प्रोड्यूस करे ऐं पोइ ट्रांसपोर्ट कयूं, मतिलबु गुड प्रोडक्शन ते असांजी फ़िलहाल पाबंदी आहे, नॉन एसेंशियल। ठीकु। अच्छा शाह साहब, तबलीग जमायत जा ही जेके हैदराबाद में केस थिया आहिनि, जॾहिं सिंध पहिरें ॾींहुं लॉकडाउन ॾे वञे पई या उन्हनि स्कूल बंदि करण जो फ़ैसिलो कयो, उन्हनि ॾींहंनि में रायविंड में तबलीग जमायत जो 2.5 लख माण्हुनि जो इज्तिमा हलियो पिए, उतां जमायतूं ठहियूं ऐं असांजे ककड़ दादू खां वेंदे असांजे बदीन ठठे ताईं उहे जमायतूं पहुतियूं ऐं हैदराबाद में केस 128 तां अची विया आहिनि। मिसहैंडल त न कयो आहे तबलीग जमायत वारो मामिलो? मां तव्हां ॿुधायां न, मां पहिरियों दफ़ो 4-5 मार्च ते ॻाल्हि कई हिन लॉकडाउन जी, ठीकु। उन खां पोइ पहिरियों दफ़ो मूं फेडरल गवर्नमेंट खे 13 तारीख़ ते तमामु स्ट्रॉन्गली चयो त हिकिड़ो लॉकडाउन थियणो खपे, ऐं मूंखे पाण बि देरि थी वई, इन करे जो मूं ॿुधायो न असां जज़ीरनि में कोन आहियूं, मां अकेलो लॉकडाउन कयां ऐं तव्हां न कयो त तव्हांजे न करण जो नुक़सानु मूंखे बि थींदो, या वाइस वर्सा अगरि तव्हां हिकिड़ो सुठो कमु कयो पिया, यानी लॉकडाउन कयो पिया, सुठो कमु न चवंदुसि मां, अलाए सही आहे ग़लति, लॉकडाउन कयो था ऐं आउं नथो कयां त उनजो नुक़सानु तव्हांखे बि थींदो। इन करे मूं चाहियो पिए त हिकिड़ो यूनिफॉर्म पॉलिसी सॼे मुल्क में हुजे। अगरि इहा ॻाल्हि उन वक़्तु थी वञे हा, यानी 15 मार्च खां पहिरीं लॉकडाउन थी वञे हा, त हीउ इशू जेको हींअर असांखे तबलीगी जमात वारो आयो आहे इहो न अचे हा। इन जो असां हिन खे ऑब्वियसली हर शइ जो जॾहिं का अहिड़ो प्रॉब्लम अचे थो उनखे कोशिशि कयूं था मैनेज करण जी। हैदराबाद में जेके पॉज़िटिव केसिस आया आहिनि उन्हनि खे असां आइसोलेट कयो आहे। सॼे सूबे में 3,500 तक़रीबन इहे तबलीगी जमात वारा हर ज़िले में आहिनि। असां हर ज़िले में कोशिशि कई आहे ऐं उन में इंश्योर कयूं पिया था त हू जिते आहिनि उते ई हुजनि। असां उन्हनि खे खाधे पीते जो सामान पहुचाईंदासीं 15-20 ॾींहं, ऐं टेस्ट असां शुरू कंदासीं, पर एतिरो जल्दी करे कोन था सघूं। असांखे उहो ई इहे टेस्ट करण में 10-15 ॾींहं लॻी वेंदा। अगरि इहे 10-15 ॾींहं लॻंदा त उहो सभिनी खां वधीक ज़रूरी आहे त हू पंहिंजी जॻह ते आइसोलेटेड रहनि। ठीकु। अच्छा त शाह साहब, ॿियो जेको मामिलो उहो तव्हां जेको सम्झणु चाहींदासीं तव्हां खां, राशन जे हवाले सां लाज़मी घर में माण्हू वेठल आहिनि ऐं मैकेनिज़म अहिड़ो जुड़णु खपे जो घर खां ॿाहिरि न निकिरनि, उते उनखे राशन मिले। तव्हां सम्झो पिया त हीउ जेको मोबाइल जे ऐप जे ज़रिए अगरि उनखे पैसा मिलनि त उहो असां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में ॾिठो त जॾहिं किस्त अचे थी त काफ़ी हज़ारनि जी तइदाद में जेके औरतूं आहिनि उहे दुकान ते पुॼनि थियूं, त पोइ शायदि साॻी कहाणी रिपीट न थी वेंदी अगरि उन्हनि खे जे मोबाइल ऐप जे ज़रिए पैसा ॾियूं? ॾिसो, इन करे ई असां हिन सभिनी खे सोचे जेको मक़सदु आहे मेन लॉकडाउन जो त सोशल डिस्टेंसिंग थिए, माण्हू गॾु न थियनि हिकिड़ी जाइ ते, इन वजह सां ई थोरी देरि थिए पई असांखे फाइनलाइज़ करण में। इन ते असांजी टीम सॼी कमु करे पई ऐं इनशाला जेको ऐं कीअं कोन थो चवां त सफ़ा ऑप्टिमम हिकिड़ो तरीक़ो थींदो, यानी को हिन में प्रॉब्लम न थींदो, पर घटि में घटि जंहिंमें नुक़सानु थिए उन तरीक़े लाइ असां कमु कयूं पिया था। अच्छा, त हिकु 5-8 केसनि ते लॉकडाउन थियो, हींअर पाण बीठा आहियूं 1000 खां मथे केसनि ते, लॉकडाउन वधायो पिया? मां हींअर कोन थो चई सघां। ॾिसो, हीउ जेको फ़ैसिलो कयो मूं अकेले न कयो हो। जंहिं ॾींहं खां इहो पहिरियों केस 26 फरवरी ते आयो आहे
27 फरवरी ते मूं कोरोना जी इमरजेंसी जी हिकिड़ी टास्क फोर्स ठाही हुई। उन टास्क फोर्स में मुंहिंजा काबीना जा नुमाइंदा बि आहिनि, ब्यूरोक्रेसी जा हुकूमत जेके सरकारी मुलाज़िम बि आहिनि, उन में प्राइवेट सेक्टर में अस्पतालनि जा एक्सपर्ट्स बि आहिनि, लॉ एनफोर्समेंट जा माण्हू बि आहिनि। सभु गॾिजी इहो फ़ैसिलो कंदा आहियूं त छा छा करणु खपे। लॉकडाउन बि जीअं असां कयो, स्कूल पहिरें ॾींहुं बंदि कया, पोइ रेस्टोरेंट्स बंदि कया, पोइ शॉपिंग सेंटर्स, तफ़री मक़ामात, ट्रांसपोर्ट इंटरसिटी बंदि कई, पोइ असां दफ़ातर ऐं अलाह तव्हांखे चङाई ॾेई पंहिंजो इंडस्ट्री वग़ैरह नॉन एसेंशियल बंदि कई। त इहो फ़ैसिलो सलाह मशवरे सां थींदो त अॻिते कीअं वधिणो आहे। मतिलबु इहा तजवीज़ ज़ेर गौर आहे। मां चवां थो न, हर क़िस्म जी तजवीज़ ज़ेर गौर आहे। ठीकु आहे साईं शाह हर साहब। क़िस्म जी। जी जी शाह साहब वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो इन प्रोग्राम जे लाइ। तव्हां काफ़ी गुफ़्तगू कई, तव्हांजी वॾी महिरबानी। असां बि दुआ घुरूं तव्हांजे थ्रू, इहो बि असां बि अपील कयूं था KTN जी तरफ़ खां त माण्हू घरनि में रहनि, पाण खे बि महफ़ूज़ कनि। ऐं हीअ हुकूमतुनि जी तरफ़ खां जेको लॉकडाउन जो मामिलो थियो आहे, इहो इन जे करे न थियो त तव्हांखे घर में बंदि करण जो शौक़ु आहे, न वायरस खां बचण जे लाइ। ऐं उहो ख़तरनाक वायरस जंहिंजे टेस्ट में भी काफ़ी टाइम तव्हांखे लॻी सघे थो, उनजो इलाज फ़िलहाल दुनिया में न आहे, सॼी दुनिया जी ऑप्शन ते वञे पई। शाह साहब वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो हिन प्रोग्राम में गुफ़्तगू जे लाइ। नाज़रीन, कोरोना जे हवाले सां तव्हां CM साहब जी गुफ़्तगू ॿुधी। पाण खे, पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे वॾनि खे महफ़ूज़ रखण जो जेको हिन वक़्तु तरीक़ो आहे उहो इहो आहे त पंहिंजे घरनि में रहो। ऐं लाइक वाइज़ जेके माण्हू ॾिहाड़ी ते कमु कनि पिया, लाज़मी आहे उन्हनि खे राशन घर जे डोर स्टेप ते पुॼाइणो हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। ॿी सूरत में अगरि उहे माण्हू ॿाहिरि निकिरी राशन जे लाइ निकिरंदा, जीअं अॼु असां मलेर क़ाइदाबाद में ॾिठो त 1000 खां वधीक माण्हू हुया जेके राशन जे लाइ ॿाहिरि निकिता आहिनि। अहिड़ी सूरत में को फ़ाइदो न थी सघंदो अगरि हिन लॉकडाउन जो। ऐं हीअ जेका सूरत हाल आहे उहो ॾींहं ॾींहुं ख़राबु थी सघे थी, तंहिं करे पंहिंजे घरनि में रहणु इहो तमामु घणो ज़रूरी आहे। कोरोना वायरस जे हवाले सां तव्हांखे असां अपडेट कंदा रहंदासीं KTN न्यूज़ ते। ॾिसंदा रहो।